अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दोस्तों जी तव्हांखे ख़बर आहे त मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानी बादशाह जूं कई करामतूं आहिनि। त अॼु असां मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानी जी हिकु करामत तव्हांजे साम्हूं गोश नज़र कंदासीं। त ईअं पाण अॻु में बि दुनिया में ॿुधी चुका आहियूं त साईं जेके अलाह जा वली हूंदा आहिनि उन्हनि जूं करामतूं काफ़ी बेशुमार हूंदियूं आहिनि, पर अॼु तव्हांखे बिल्कुलु उन्हनि जो जेको आहे सबूत तव्हांजे साम्हूं रखंदासीं त मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानी बादशाह ख़ुदा जो वली हो, जंहिं सॼी ज़िंदगी दीन इस्लाम जी अलाह जे दीन जी ख़िदमत कई, पाण सैयद हुया। त अॼु तव्हांजे साम्हूं उनजी करामत हिकिड़ी तव्हांजे साम्हूं गोश नज़र कंदासीं। तव्हांखे ॾिसी सघो था, हीउ दोस्त आहे असांजो, ठीकु आहे। हिन जे पीउ खे औलाद न पियो थिए, पोइ हिन जो पीउ मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानी बादशाह वटि विया त उनखे फरमाइनि त मूंखे पुट जो औलाद नथो थिए, ठीकु आहे। जॾहिं मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानी बादशाह जे ख़िदमत में हाज़िर थिया त मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानीअ थोरो मुराक़बो फरमाए करे मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानी बादशाह फरमाई त तोखे पुटु ॼमंदो ऐं उनजो नालो रखजांइ नूर मोहम्मद, ठीकु आहे। ऐं उनखे निशानी हूंदी, पर निशानी सबूत आहे, ठीकु आहे। अॼु हीउ साम्हूं तव्हांजे वेठो आहे, हिनजे हीउ पैदा थी चुको ऐं हिन जे पेट ते निशानी हुई ऐं उहा अॼु बि निशानी हिन जे पेट ते मौजूदु आहे, ठीकु आहे। पुटु तोखे ॼमंदो पर उनखे निशानी हूंदी, ठीकु आहे। अॼु हुनजे जिस्म ते उहा निशानी बि मौजूदु आहे ऐं हीउ ॼमी बि वियो ऐं हिन जो नालो नूर मोहम्मद रखियो हुयो, ठीकु आहे। अॼु तव्हांखे उहा निशानी ॾेखारींदासीं जेका मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानी बादशाह रहमतुल्लाह अलैह हमरा खे चयो तोखे पुटु ॼमंदो, उनखे निशानी हूंदी। तव्हां निशानी गोश नज़र कयो, निशानी ॾेखार, ॾिसो साईं निशानी तव्हां। इहा साईं निशानी आहे, तव्हां ॾिसी सघो था, ॾिसी सघो था निशानी। ॾिसो हीअ निशानी आहे हेतिरे में, ठीकु आहे। हीअ निशानी आहे, ॿिए कंहिंखे माण्हू खे न हूंदी आहे, सिर्फ़ु हिन खे हिकिड़े खे, छो जो मुर्शिद आशिक़ जिलानी बादशाह जा इहे लफ़्ज़ हुआ, ठीकु आहे। उहे लफ़्ज़ अलाह पाक पूरा कया, उनजो सबूत आहे करामत जो, ठीकु आहे। अॼु हीउ नूर मोहम्मद तव्हांजे साम्हूं वेठो आहे। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, दुआनि में यादि रखिजो। हे दस्तगी।